अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाल खैर वॾो छपरो कंहिंजो आहे असांजे? सर ये दुकान जो माशाल्लाह एतिरो वॾो माशाल्लाह सही आहे बस ॿियो कुझु पुछा करणो अथव त पुछा कयो न बसि पुछा करणो आहे कंहिंजो मस्जिद जो आहे दुकान जो असांखे ख़बर ई कोन्हे। ठीकु आहे। चाल उस्ताद खैर बाबा दवा चाल ये छा तो रहेगा ये ताईं दुकान जो छपरो आहे। कंहिंजो आया सर ये दुकान जो छपरो आहे सालियो सन। अच्छा हाँ। खर्चो घणो थो उस्ताद? यार 2.5 लख रुपया तकरीबन खाई हल एॾो वॾो छपरो हवा में किरंदो न? ना हवा में छो करन साइड से ठहियल आहे। मज़बूत आहे? हाँ मजबूत आहे। उस्ताद मज़ूरी घणी वठंदो आहे? मां मजूरी ने जो 5000 वठंदुमि। वॾा पैसा थो वठी? पैसा वठां थो महिनत कयां थो तव्हां बि कमु कयो। कम लाइ 5000 थो वठे? वाह यार कम खां वधीक मूंखे पुछण वारनि माण्हुनि कमु कयो लॻे थो त मूंखे हिन वांदनि माण्हुनि जे लाइ को मज़दूर रखणो पवंदो जेका हिननि खे सॼी डिटेल सां ॿुधाए वञा मज़दूर ॾिसी अचां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबा छा था कयो? इन्हीं के छॾ मां तो सां थो पुछ। मज़दूर रखियो होरे वञ। अबा छा था कयो? वालेकुम सलाम हुकुम कर छा थो छा थो ॾे? ही दुकान जो छपरो आहे छा जी कंहिंजो आहे? हे उस्ताद अली हसन ऐं सेठ सिकंदर वारनि जो आहे परीहं भर दुकान जो छपरो आहे उहो थिए थो। तूं छा सम्झे? वो पाण नथो ॿुधाए उस्ताद घुंघो आहे छा? तव्हां वांदनि उस्ताद खे तंग कयो आहे उस्ताद खे डिस्टर्ब था कयो कमु करणु नथा ॾियो हिन लाइ मूंखे मज़ूरी ते रखी जेको पुछणो अथव न मूंखां पुछो। घणी मज़ूरी वठंदा उस्ताद खां? मूंखे उस्ताद ॾियारी 1000 रुपयो ॾिए थो। ठीकु आहे हाणे तूं हल। हेॾे मूं ॾे उस्ताद न वञ हेॾे मूंसां ॻाल्हाए। उस्ताद पुछा कयां त छा थो ठाहे हिते? मूंखां पुछ मां ॿुधाइण लाइ वेठो आहियां ख़ासि इहो तव्हांखे छा थो ठहे। उस्ताद पुछा न कयां? न उस्ताद खां पुछा न कर मूंखां पुछ। हेॾे मां तोखे ॿुधायां थो न हे दुकाननि जो छपरो आहे छपरो थो ठहे। कंहिंजो आहे छपरो? एतिरो छपरो केरु थो ठाराए? छपरो तोखे वॾो थो लॻे? एॾो सारो छपरो आहे। हा मथे फिट थींदो। हे तकरीबन ख़र्चो घणो थो गए? ख़र्चो तकरीबन 5 लख अथसि। 5 लख रुपया? हा हे काथो आंदो हे सामान जेको सॼो? हे सामान सॼो मटेरियल सखणो आयो आहे। अच्छा ऐं हे वेल्डर उस्ताद केरु आहे? उस्ताद शंबाणी आहे पंहिंजे इलाइक़े जो आहे? पंहिंजे इलाइक़े जो आहे सदाम हुसैन नालो अथसि। अच्छा हे हिन जी जेको आहे सो ठाहींदो आहे हिन जी मज़ूरी घणी वठंदो आहे? हे तकरीबन मां सम्झां थो 50,000 आहे उस्ताद खे हिन मज़ूरी ॾींदा 50,000 अथसि। अच्छा हा हाणे हिन खे हितां खणंदो कीअं? हिते खणंदासीं त 8-10 माण्हू थी करे। अच्छा हा पोइ हिन जे मथां हे त ख़ाली आहे हिन जे मथां छा हणंदो वरी? पहिरियों हे उते फिट थींदो हेठि पाइप लॻंदा पोइ मथां लोह जी चादर लॻंदो। अच्छा हा तूं हिन उस्ताद खां सिखी थो ते कमु? न मां सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइण लाइ वेठो आहियां त छा थो ठहे छाजे लाइ थो ठहे कंहिंजो आहे घणो ख़र्चो अथसि उस्ताद घणो थो वठे। तूं उस्ताद घणा थो वठीं? मां उस्ताद खां ॾियारी 1000 रुपयो वठंदो आहियां सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। हे त ॾाढो गरम रहंदो हिन में जेको आहे लोह आहे सॼो गरम रहंदो ॾींहं में। पोइ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? मां चवां थो हिन खे का कपिड़े जो चादर बादर वेड़े उनखे हणो अथसि। उस्ताद मालिकनि जो नंबर ॾियां थो उहो सॼो उन्हनि सां ॻाल्हाए उस्ताद खे छॾ। न उस्ताद थोरो सम्झाए थो सेटिंग जेको थोरो सम्झाए उस्ताद खे मां। तूं कारीगर आहियां उस्ताद तोखे चयमि न उस्ताद खे डिस्टर्ब न कर मूंसां ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो हे थोरो उस्ताद मां सम्झाए हितां का लोह ॿियो हणे न मज़बूत थी वञे। न पोइ असां मथां बर्फ़ रखंदा हिन जे मथां जेकॾहिं गरम थियो न बर्फ़ जा कैन घुराए पोइ मथां रखंदासीं। ठीकु आहे पोइ थधो रहंदो। हल कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। उस्ताद हिन जो किलो कीअं मिलियो? हे किलो न हे मणनि जे हिसाब सां मिलियो आहे। अच्छा हा पोइ आंदो छा ते मज़दा ते आंदो डास्टन ते या कार्गो ते आंदो? उन में तुंहिंजो छा? मां पुछां थो कयां ईअं? न हवाई जहाज ते आंदो अथई। अच्छा अरे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मज़दा हूंदो या कार्गो मतिलबु वज़न खणण वारो लोडर का बि गाॾी हूंदी उहो हिन लोह खे माना हिते कंहिं बि सामान खे पुॼाए सघे साईं। उस्ताद छा त उस्ताद खे मूंसां ॻाल्हाए ओॾे बाबा मां उस्ताद खे कमु करणु ॾे। उस्ताद हिन खे पोइ रंग कराइजो। ॻाढ़ो करायूं ॻाढ़ो। हाँ
हा गाढ़ो ई सही आहे। हाणे हल त तोखे बि कयां न ॻाढ़ो, हल हल मां हेॾे वेंदुमि, छो अहिड़े कहिड़े कम अथई, वापसी वञ न। हेॾे वेंदुमि। हल हल